रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन ॾियारे ते जॾहिं सिज मथां हूंदो माण्हुनि जी कैफ़ियत अहिड़े पर काफ़ी माण्हू अहिड़ा हूंदा जंहिंखे रब साईं पंहिंजी शाम नसीब फरमाईंदो। शाम त ॿी का न हूंदी, न को वणु न को टिण न का ॿी का शइ। हिते त जेकॾहिं उस लॻे थी ॿाहिरि माण्हू कंहिं छापरे में कंहिं वण जी पाड़ में कंहिं कुंड में वञी करे बीठो कुझु वक़्त जे लाइ वरी शाम जो मज़ो वरिती त वरी उस जे अंदरि, पर न उते शाम जो नालो ई न आहे। हा, जंहिंखे रब पंहिंजी शाम नसीब फरमाए, जंहिंखे अलाह ताला पंहिंजी शाम 7 माण्हू बयानु फरमाइनि हदीस पाक जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सबअतुन युज़िल्लुहुमुल्लाहु मिन ज़िल्लिही यौम ला ज़िल्ल इल्ला ज़िल्लुहु। अल्लाह जे रसूल फरमाए 7 माण्हू अहिड़ा आहिनि जंहिंखे ख़ुदा पंहिंजो शामरो क़यामत जे ॾियारे नसीब फरमाईंदो। छा नसीब फरमाईंदो बाबा? पंहिंजी शाम नसीब फरमाईंदो। उन्हनि मां अल्लाह जे रसूल फरमायो अल इमामुल आदिल, आदिल बादशाह जेको असांजे मुक़दर में आहे ई कोन। छा बाबा? आदिल बादशाह, आदिल हुकुमरान। आदिल जेकॾहिं बादशाह हुजे न उन जी दुआ रब ईअं क़बूल कंदो आहे, सिर्फ़ु उन जे हथ खणण जी देरि आहे, उन जा हथ हेठि लहंदा ई कोन, ख़ुदा उन जी सभिनी दुआउनि खे क़ाबिल क़बूल करे छॾींदो आहे। अदुल ख़ुदा खे एॾो वणंदो आहे, एॾो पसंदि आहे। अदुल वारो ऐं अदुल जी ॻाल्हि करण वारो ख़ुदा खे सभ खां वधीक महबूब हूंदो आहे। जेको अदुल जी ॻाल्हि करे, जेको इंसाफ़ जी ॻाल्हि करे, जेको कंहिं ज़ालिम खां मज़लूम जो हक़ वठाए करे ॾे, ख़ुदा खे सभ खां वधीक अमल जेकॾहिं दुनिया जे अंदरि पसंदि आहे त उहो अदुल वारो आहे। आई ॻाल्हि सम्झ में? अल इमामुल आदिल, आदिल बादशाह क़यामत जे ॾियारे अल्लाह ताला उनखे बि पंहिंजी शाम नसीब फरमाईंदो। असांजे मुक़दर में, पाकिस्तान जे मुक़दर में आदिल बादशाह लिखियल ई न आहे। उहो जहिड़ा छा चवंदा आहिनि, जहिड़ा रूह तहिड़ा ख़त्मा, आमालुकुम उम्मालुकुम, अमलनि जो दारो मदार आहे नी। जहिड़ा अमल हूंदा त पोइ हुकुमरान बि ओड़ा हूंदा। इहे हुकुमरान तव्हां जा असांजा अमल आहिनि। असां कयूं ज़िना, कयूं चोरी, कयूं धाड़ा, न्याणियुनि जे मथां ज़ुल्म कयूं, क़त्लो गारत वारो मामिलो हुजे, भाउ जो दुश्मन आहे, औलाद उथी करे पंहिंजे पीउ माउ खे धक मुक हणी करे घरों ॿाहिरि कढे, पोइ वेठा असां उमेद इहा कयूं त असांखे आदिल बादशाह मिलनि त मुंहिंजा अदा तुंहिंजा अमल हुकुमरान आहिनि। जेकॾहिं तुंहिंजा अमल भला हूंदा त हुकुमरान भला हूंदा, तुंहिंजा अमल भला न आहिनि त हुकुमरान बि भला न मिलंदा। अल इमामुल आदिल, अल्लाह जे रसूल फरमायो अदुल कंदड़ इंसान बादशाह। वशाबुन नशा बिइबादतिल्लाह, नौजवान जेको पंहिंजी जवानी जे जोश जे अंदरि अल्लाह जी इबादत करे। छा नौजवान? बाबा ॾिसो न, इन जो मतिलबु इहो न आहे त हाणे जेके वीचारा कुराड़ा आहिनि मामू माशा अल्लाह असां उहो हरदम अॻ में अची वेंदो आहे। हे चवंदो यार हाणे जवान गोए खणी विया असां करे। ॾिसो जवान जॾहिं जवानी जे जोश जे अंदरि, कुराड़प में त शींहं बि बुज़ुर्ग आहे नी। कुराड़प में शींहं चयो मां हाणे जिस्म में ताक़त कान्हे का, हाणे त शींहं बि वेहणा। तव्हां छा चवंदो त शींहं बुज़ुर्ग आहे छा? बाबा शइ अहिड़ी आहे न, कुराड़प दसे रखंदी आहे माण्हू खे। पोइ ॼाड़ी खां अलावा ॿी का शइ न हूंदी आहे। मां बि सही नौजवान हुउमि, हीअं कंदो हुउमि, वक़्तु खाई आहियां बाबा, उहो वक़्तु तुंहिंजो हलियो वियो। मां साईं हिकिड़े हथ सां 40 किलो खणी करे ॿोड़ी खे खणी करे ईअं उछलाईंदुमि, उहो वक़्तु खाई आहियां चाचा। नौजवान जी इबादत ख़ुदा खे सभ खां वधीक महबूब आहे। कुराड़ो सॼी राति इबादत करे, नौजवानी 10 मिंट अची करे इबादत करे, उनजी जवान छो जवानी जे जोश जे अंदरि सभु मामलात ऐं मसाइल अल्लाह जी मोहबत में जॾहिं धिकारे उन्हनि खे पोइ ते छॾे करे जवानी जे जोश जे अंदरि अल्लाह जे आॾो अची करे सजदो कंदो आहे न, त ख़ुदा खे न नौजवान जो सजदो सभ खां वधीक महबूब ऐं अज़ीज़ आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? वशाबुन नशा बिइबादतिल्लाह। 3 नंबर ते फरमायो वरजुलुन क़ल्बुहु मुअल्लकुन फिल मस्जिद, उहो माण्हू जंहिंजी दिलि अल्लाह जे घर सां अटकियल आहे। जंहिंजी दिलि कंहिं सां अटकियल आहे बाबा ॾाढा ॻाल्हायो, अदा ॾे हाल वाल काॾे थो वञे मस्जिद। छॾ बाबा, छो मुलनि जे कढ लॻो आहे? ही दुनिया ॾिस केॾी ख़ूबसूरत आहे। हुज़ूर फरमायो जंहिंजी दिलि मस्जिद जे अंदरि अटकियल हूंदी न, अच्छा मोमिन जेको आहे न उनखे राहत जेको आहे मिलंदी मस्जिद जे अंदरि आहे। मोमिन खे राहत किथे मिलंदी आहे? जिथे अल्लाह जे नूरानी फ़रिश्तनि जो नुज़ूल हूंदो आहे, ख़ुदा जे रहमत जे वॾ फुड़े मींहं जा वसकारा हूंदा। वरजुलुन मुअल्लकुन फिल मस्जिद, अहिड़ो माण्हू जंहिंजी दिलि अल्लाह जे घर मस्जिद सां अटकियल आहे। जेॾी महिल ॾिस अल्लाह जे घर में वांदो टाइम मिलियो, कमकार न आहे, आयो अल्लाह जे घर में अची करे वेह थो, पाण फरमाई क़यामत जे ॾियारे ख़ुदा इन माण्हू खे बि पंहिंजी शाम, चओ रब असांखे बि पंहिंजी शाम नसीब फरमाए, असांखे बि मस्जिद सां मोहबत नसीब फरमाए। यहूदियुनि जी पहिरीं साज़िश इहा आहे त मस्जिद ऐं मदरसे खां माण्हुनि खे नफ़रत अचे। मस्जिद ऐं मदरसे खां माण्हुनि खे छा अचे? ऐं यकीन ॼाणियो
अॼु माण्हू माना अल्लाह रहम करे माण्हू जो ज़हन बि माना इहो ई आहे यहूदीन ऐं नसारनि ईसाईं जी तालीम आहे उनजे कॾहिं माण्हू लॻे थो बहरहाल रजुलानि तहाबा फिल्लाहि इज्तमा अलैहि व तफर्रक़ा अलैहि पाण फरमाए ॿ माण्हू अहिड़ा जेके अल्लाह जी रज़ा ख़ातिर पाण में मोहबत बि कनि छा हिक ॿिए सां मिलनि त अल्लाह जी रज़ा ख़ातिर मोहबत कनि अल्लाह जी रज़ा ख़ातिर पोइ जॾहिं जुदा थियनि तॾहिं बि अल्लाह जी रज़ा ख़ातिर इन ॿिन्ही खे बि क़यामत जे ॾियारे ख़ुदा पंहिंजी शाम नसीब फरमाईंदो आई ॻाल्हि सम्झ में वरजुलुन ज़ातु इमरतुन ज़ातु मनसबिन व जमालिन ऐं अहिड़ो माण्हू जंहिंखे का औरत हसीन जमील ख़ूबसूरत ठाक ठूक वारी सॾु करे गुनाह ते मधु करे हे हुनखे जवाब में छा थो चए फ़क़ाल इन्नी अख़ाफ़ुल्लाह मां अल्लाह खां ॾुजां थो मूंखे अल्लाह जो भउ आहे मां न कंदुमि असां वटि छा आहे माफ़ु कजो हाणे जंहिं मुआशिरे जे अंदरि रहूं था छल न का कुराड़ी माई ॾेखे मथे खां वठी करे हेठि ताईं ॾिसंदासीं त इहा कहिड़ी आहे रब राम करे जंहिं ज़माने जंहिं इलाइक़े जंहिं सिस्टम में रहूं था उहा हक़ीक़त त वाज़े कयूं न सॾण त पंहिंजी जाइ ते आहे पर अल्लाह ताला फरमाए थो क़यामत में मां हुनखे पंहिंजी शाम नसीब फरमाईंदुमि अहिड़ो माण्हू जंहिंखे का हसीन जमील ख़ूबसूरत औरत पाण ॾे सॾु करे ऐं हीअ वरी छा करे उन औरत जी तरफ़ न तवजो करे भला की उनखे चवे फ़क़ाल इन्नी अख़ाफ़ुल्लाह मां इन कम जी तरफ़ न ईंदुमि मूंखे अल्लाह जो ख़ौफ़ आहे फरमाए इन नौजवान खे बि रब क़यामत जे ॾियारे छा नसीब कंदो पंहिंजी शाम नसीब फरमाईंदो वरजुलुन तसद्दक़ बिसदक़तिन फ़अख़फ़ाहा हत्ता ला तालम यमीनुहु मा तुनफ़िक़ु शिमालुहु ऐं 6 नंबर ते अहिड़ो माण्हू जंहिं सदको कयो अल्लाह जे रस्ते में पर हदीस पाक जे अंदरि अचे थो फ़अख़फ़ाहा एॾो लिकाए सदको कयईं जो हुनजे ॿिए हथ खे बि ख़बर न पई त हिन सदको करे छॾियो आहे ॻाल्हि सम्झ में आई आहे न हुनजो मक़सदु फ़क़ति अल्लाह जी रज़ा हुई अहिड़े तरीक़े सां मख़फ़ी वञी कंहिं ग़रीब खे कंहिं मिसकिन खे कंहिं हाजतमंद खे कंहिं ज़रूरतमंद जे वञी करे मदद करे आयो हीअं ॾेई करे हीअं निकिरी आयो जो हुनजे खॿे खे अॼु जे साबुण जी टिकी ॾे बि फ़ोटो कढाए फेसबुक ते फिलाणो साईं सखी जो पुटु आहे ख़बर आहे तुंहिंजी साबुण जे टिकी जे मथां फ़ोटो कढाइण वारा तव्हां अल्लाह जे रज़ा ख़ातिर ॾियो था की दुनिया वारा तव्हां जंहिंखे राज़ी करण जे कढ पहुता ख़ुदा जो कसम आहे राज़ी न थींदा अल्लाह खे राज़ी करण जी कोशिशि कयो 10 लख रुपया ॾेई आहे क़ुर मुंहिंजे आॾो पियो आहे बावजूदि मां चवंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह 10 लख ॾे माण्हुनि खे राज़ी करण जे लाइ जेकॾहिं 10,000 रुपया ख़ुदा खे राज़ी करण जे लाइ ॾिनई इहे 10 लख वही पाणी में क़बूल ख़ुदा वटि 10,000 जो दर्जो आहे 10 लखनि जो न आहे अमल उहो जेको सिर्फ़ु अल्लाह खे राज़ी करण जे लाइ हुजे दुनिया खे राज़ी करण जे लाइ अमल कबो आहे छा दुनिया वारा तव्हां असांखे छा कंदा अॼु राज़ी आहिनि दुनिया वारनि जो हिकिड़ो दस्तूर तरीक़ेकार ॿुधायां फितरी मामिलो आहे अॼु राज़ी न हार पाराईंदा सुभाणे इहे दुनिया वारा जेकॾहिं नाराज़ थींदा त वरी मोचड़नि जो हार पाराईंदा बाबा ॾिसो न इज़त करण वारा बि साॻा ज़लील करण वारा बि साॻा माण्हू न अॼु तोखां राज़ी आहिनि तुंहिंजो को मिटु आहे को माइटु आहे को अज़ीज़ आहे को अकारिब आहे को वॾेरो आहे को भोतार आहे को MP आहे को MNA आहे को मिनिस्टर आहे केरु बि आहे A to Z जेको अॼु तोखां राज़ी आहे अॼु तुंहिंजी इज़त कंदो तुंहिंजी वाह वाह कंदो सुभाणे तोखां नाराज़ थियो साॻियो माण्हू तोखे छा कंदो पर पुटु वञी करे गारियूं ॾींदो राज़ी उनखे कर जंहिंजो राज़ी रहणो क़बर में बि कमु अचई हशर में बि कमु अचई उहो राज़ी थी वियो हाण थी वई दुनिया सॼी तोखां राज़ी हुजे उहो नाराज़ आहे कंहिं कम जो न आहे दुनिया सॼी तोखां रुठल हुजे जेकॾहिं फ़क़ति हिकिड़ो रब तोखां राज़ी आहे त रब जो कसम तूं कामयाबु आहे ॻाल्हि सम्झ में आई अलाए हा फरमाए त अहिड़े तरीक़े सां तूं सदको करे जो हुनजे ॿिए हथ खे बि ख़बर नथी पए ख़ालिसन कंहिंजे लाइ तूं सदको करे अल्लाह खे ॾाढियां ॻाल्हायो अल्लाह खे राज़ी करण जे लाइ ऐं वरजुलुन ज़करल्लाह ख़ालियन फ़फ़ाज़त आइनाहु अकेला में वेही करे अल्लाह जो ज़िक्र करे थो हिकिड़ो माण्हू उनजे अखियुनि मां ॻोढ़ा वही आया रब जी मोहबत जे अंदरि फरमाई क़यामत जे ॾियारे अल्लाह इन ज़ाकिर खे इन रब जी ज़ात सां मोहबत करण वारे खे बि पंहिंजी शाम नसीब फरमाईंदो ॻाल्हि सम्झ में आई इहे 7 माण्हू हिकु हदीस जे अंदरि अच्छा किन रिवायतुनि जे अंदरि अचे थो जेको माण्हू कंहिं कर्ज़दार खे मोहलत ॾिए थो जेको माण्हू कंहिं कर्ज़दार खे छा थो करे बाबा हिकिड़ो माण्हू मक़रूज़ आहे हुनखे मोहलत ॾिए थो जेको माण्हू कंहिं कर्ज़दार खे अच्छा असां वटि वरी सिस्टम छा आहे कर्ज़दार खे मोहलत कीअं ॾींदासीं इहो वरी ॿुधायां असांजो नुस्ख़ो अदा महिरबानी कर न अदा न मूंखे पैसा न ॾींदे मां हीअं कंदो मां हीअं कंदो मां हीअं कंदो मां हाली त वीचारो जेको ग़रीब आहे मक़रूज़ आहे वीचारो वञे काॾे वियो था घर ॾे मोटी आयो राति सॼी राति के त वीचारा ईअं ई इन दड़के जे अंदरि हलिया वेंदा आहिनि हिकिड़ा माण्हू राति जो निंड न आहे हाणे छा कयां पोइ वरी छा कयईं हाणे उहो माण्हू हुनखे चवंदो बि हूंदो ॻाल्हि सम्झिजो जंहिं मुआशिरे में अदा अलाह खे मञ यार अल्लाह जो नालो थींदा अल्लाह जो इस्तेमाल मां मजबूर आहियां गैरत न आयुसि हया न आयुसि ॻाल्हि खे चङी तरह सम्झ शर्म न आयुसि
वो जंहिंखे गुस्ल जी फ़र्ज़नि जी ख़बर न हूंदी न, अलाह आराम करे हाणे मां वधीक नथो ॻाल्हायां, चवंदो मुला सफ़ा अवर कंट्रोल थी वियो आहे। अहिड़े माण्हू खे कंहिं वॾेरड़े खे वठी सुबुह जो दरवाज़े ते वेंदो, साईं तूं न अचे हा त मां हीअं कयां। अजीब ॻाल्हि आहे, तोखे अलाह जे नाले ते हया न आयो, वॾेरे जे अचण ते तोखे हया आयो। हो जॾहिं तोखे अलाह जो नालो इस्म ॾिबो त उन खां वधीक ॿी का शइ आहे छा? जेकॾहिं हुई त मोहलत ॾेस हा न। हुन आम दुनिया जे हिकिड़े माण्हू जे करे तो मोहलत ॾिनी आहे, तोखे ख़ुदा जे नाले जी इज़त न आहे, उन दुनियादार जी तो वटि इज़त आहे, उन दुनियादार जो तो वटि वक़ार आहे। फरमायूं त जेको कंहिं कर्ज़दार खे, अच्छा हिकिड़ा माण्हू त वाक़ई वीचारा मजबूर हूंदा आहिनि, पोइ मजबूरी जे करे कंहिंखे सवाल कंदा आहिनि। हिकिड़ा वरी जेके आहिनि न, उन्हनि जी वरी इहा आदत हूंदी आहे, माल हूंदुनि बि कढंदा कोन, चरी सारी थोरो मिड़े ॿ टे ॾियारा। अहिड़े माण्हू खे भली तव्हां मोहलत ॾियो या न ॾियो, हिकिड़ो माण्हू हक़ीक़ी वाक़िअतन मजबूर आहे। अलाह जे रसूल फरमायो जेको कंहिं कर्ज़दार खे मोहलत थो ॾे, अलाह साईं उनखे बि क़यामत जे ॾियारे पंहिंजी शाम नसीब फरमाईंदो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? जेको अलाह जे रस्ते जे अंदरि जिहाद करे थो, उनजी जेकॾहिं को मदद करे थो, अलाह साईं उनखे बि पंहिंजी शाम नसीब फरमाईंदो। किन रिवायतुनि जे अंदरि अञा इन खां वधीक बेतफ़सील आहे। अलाह खां दुआ आहे अलाह साईं असांखे बि उन्हनि मुस्लमाननि मंझां बढ़ाए। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बहरहाल अल्लाह जी रहमत वॾे फुड़े मींहं वांगुरु पई वसंदी।